साईं मुंहिंजा हथ कंगण खे आरसी कहिड़ी ॾेखार पई। परदेसनि सां रिश्ता बि अजीब हूंदा आहिनि, सिवाय रोज ऐं राड़े जे ॿियो कुझु बि नाहे पले पवंदो। ऐं रोअण सां वरी वरंदो बि कुझु नाहे। अव्हां बि अॼु परदेसनि खे घणो यादि पिया कयो। ख़ैर त आहे, इहो त असां जहिड़नि मोहबत जे मतवालनि जो मौज़ू आहे। साईं अव्हां सां गॾु असांजी बि इहा हालत आहे। जॾहिं मिलण बंदि थिए, अचण जी का वाह न हुजे त पोइ सिर्फ़ु हिक ॿिए खे लफ़्ज़नि जी ई मयार ॾेई सघिजे थी त दुगानी लाइ आवाज़ आहिनि फराह खानम ऐं नईम अब्बास रूफीअ जा। ख़ूबसूरत शाइरी आहे कासिम नवाज़ जी ऐं मूसीकार आहे अख्तर जाफ़री। बहाना मुझे कर हस पूरी सगे तो तू तो पको पर मुंह में डो दम नाहे। भी सगे तो तू तो पको पर मुंह में डो दम नाहे। मुखे अब छोड़े जो गम बेव त कोई गम नाहे। मरण खाग मिल अची ओ दिल मीठा क्या माती अचा के मिला मुझे या मजबूरी। छोटे बहाना मुझे कर हस पूरी कर हस पूरी मिला मुझे या मजबूरी की अच्छा के मिला। कासिर नवाज़ तोखे केतिरो सॾींदो पियो। कासिर नवाज़ तोखे केतिरो सॾींदो पियो। तूं अगरि अञा बि न आहे साह कोन खणंदो पियो।